नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे ॾखण खां ख़बर ॾिंदाऊं। ॾखण लख बुडू थाणे जे हद ॻोठ दीन मोहम्मद वीडियो में मच्छी जे तलाउ ते नामालूम हथियारबंदनि हथां नौजवान लुत्फ़ अली उर्फ़ दिलबर दीनारी क़त्ल थी वियो, जंहिं जो क़त्ल केस संदसि भाउ ज़फ़र दीनारी जी फरियाद ते जाखराणी बिरादरी जे ॿिनि ॼणनि ओस्मान अली, अब्दुल हलीम जाखराणी समेत 3 ॼणनि ते क़त्ल केस दाख़िल करायो हो। इन सिलसिले में मक़तूल जे वारसनि वटि सरदारज़ादा ज़ुबैर ख़ान जाखराणी जी अॻवानी में इलाइक़े जे मोअज़्ज़िन अरसुल्ला सेलिरो, अब्दुल मालिक थीम, झेंडी बिरोई ऐं ॿिया मोअज़्ज़िन साण करे ॻोठ मोहम्मद नवाज़ दीनारी में संदसि पोइनियर वटि मेड़ मिंथ क़ाफ़िलो पहुतो, जिथे मक़तूल जे पोइनियर मेड़ मिंथ खे मान ॾींदे चयो त असांखे फ़ैसिले जे लाइ 3 ॾींहनि जी मोहलत ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।